बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में थैलीसीमिया सेंटर की बहाली लाइ APC जो एहतजाज। ऑल पार्टीज़ कमेटी पारां शाबान अबड़ो, आबिद सिंधी, अज़ीज़ सियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त करण बाद प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणो हो त गुज़िरियल साल खां थैलीसीमिया सेंटर बंद आहे। हिन महल ताईं 78 ॿार फौत थी विया आहिनि। हुननि घुर कई त सेंटर बहाल करे मासूम ॿारनि जो हयातियूं बचायूं वञनि। कराची में कारें इल्ज़ाम हेठि क़तल थियल पीरसन औरत जी बाहू खोसो में तदफ़ीन। कराची के मेमण ॻोठ थाने की हद में मुड़स मीर हज़ार खान लाशारी कारें इल्ज़ाम मड़े गलो कपे। क़तल कयल 60 वरनि जी पीरसन औरत हयाता लाशारी की तदफ़ीन बाहू खोसो वेझो ॻोठ महराब खोसो में कई वई आहे। मक़तूला के क़तल जो केस चाचे अब्दुल कादिर लाशारी की फरियाद ते संदस मुड़स मीर हज़ार खान लाशारी, वेगे पुट ज़हूर लाशारी ऐं ॿिनि अणसुञातलनि मथां दाख़िल कयो वियो आहे। हाला में आरा मशीन ते कम कदड़ पोरियत पुरसरार तौर फौत। पुलिस आरा मशीन के मालिक के हिरासत में वठी छॾियो। तालिबुल मौला कॉलोनी वासी 55 वरनि जो मोहम्मद यूसुफ कोरी आरा मशीन ते कम कंदे ओचितो फौत थी वियो। इत्तला ते पुलिस पहुती, जैं आरा मशीन मालिक के हिरासत में वठी कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारिसनि हवाले कयो। आरा मशीन मालिक मौजिब पोरियत दिल की तकलीफ़ सबब फौत थियो आहे। फौती जे वारिसनि मौजिब मालिक कूड़ ॻाल्हाए थो। वालिद करंट लगण सबब फौत थियो आहे। पुलिस मौजिब फरियादी पहुचण बाद कानूनी कार्रवाई थींदी। पाक सरजमीन पार्टी के चेयरमैन मुस्तफ़ा कमाल चयो आहे त बलूचिस्तान की रियासत नाराज़ माण्हुनि के मुआफ़ करे ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे। मां नाराज़ ब्रादरनि के चवां थो त हू बंदूक के बजाय अमन जो रस्तो इख्तियार कनि। कोयटा में पाक सरजमीन पार्टी के 5 योम तासीस के मौके ते अयूब स्टेडियम में जलसे के खिताब कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त बलूचिस्तान की अवाम के मसइलनि बाबत ॿुधाइण की ज़रूरत नाहे। बलूचिस्तान जा 8 लख ॿार स्कूलनि खां महरूम आहिनि। गरीब माण्हू इलाज के लिए कराची अचण ते मजबूर आहिनि। बेरिया रोड में पुलिस की कार्रवाई। बासर की जमीन ते पोखियल 50 मण का वधिक भंग लुणाए छड़ी। बेरिया रोड पुलिस भंग की फसल पोखींदड़ ॿिनि जवाबदारनि मोहम्मद वारिस बिरोही ऐं अली गुल रखण के गिरफ्तार करे मुबैना तौर गरी रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾियो। जॾहिं त SHO बेरिया रोड गुलाम कादिर गोरचानी राब्तो करण ते कुछ भी ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। बदानी में हद दख़लनि ख़िलाफ़ 6 ॾींहं बि ऑपरेशन जारी। 50 खां वधीक अदावतूं ज़मीन दोज़। 3 पुलिस शाख वटि ऑपरेशन में 50 खां मथे दुकान ऐं घर ड्राहे पट कया विया। जॾहिं त 100 एकड़ ज़रई ज़मीन ते बीठल कणक की फसल ते मशीन घुमाए मुकम्मल ख़त्म कई वई। मुतासिर ॻोठाणनि हाकिम मज़ारी, नसरुल्ला मज़ारी, तारिक अली मज़ारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहींदे चयो त असीं सदियुनि खां पंहिंजे ॻोठनि में वेठा आहियूं। इंतज़ामिया असांजा घर ड्राहे असांखे बेघर करे छॾियो आहे। खैरपुर में मर्द तोड़े औरतन जो बासर खिलाफ एहतजाज। मुस्मात मुमताज़ खातून, मुख्तियार अब्बासी, नूर मोहम्मद अब्बासी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बासर चाकरानी बिरादरी के शौकत अली, पुलिस एहलकार ख़ालिद चाकरानी ऐं ॿियनि 12 वरनि की न्याणी के अगवा करे ज़बरदस्ती शादी करण बाद गुम करे छॾियो आहे। पुलिस भी असांजी फरियाद नथी ॿुधे। पुलिस जे आला अख्तियारनि खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। बडानी में ॻोठाणनि जो बासर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ मोहम्मद सादिक मज़ारी में मज़ारी बिरादरी के माण्हुनि नादिर अली मज़ारी, मौला बख्श मज़ारी, हाजी कबूल मज़ारी ऐं ॿियनि चयो त हिकु ॾींहुं पहिरियां यार अली मज़ारी असां मथां इल्ज़ाम हुयो त असां हुन जो छोकिरो अगवा कयो आहे, जेको सरासर कूड़ आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं। SSP कश्मीर के अपील आहे त मामले जो नोटिस वठी साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे। काज़ी अहमद जे सनराइज़ ग्रामर स्कूल में 2 रोज़ा साइंसी मेलो जारी। मेले में शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि पारां मुख़्तलिफ़ शयुनि जा मॉडल्स तैयार कया विया, जन जे मुशाहिदे सां ॼाण मिले थी। प्राइमरी खां मैट्रिक ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पंहिंजे ठाहियल प्रोजेक्ट्स बाबत दौरे ते आयलनि खे तफ़सील ॿुधाया। प्रिंसिपल नसीर शेर सहतो, इल्ताफ़ बालादी, मिस अरीज, मिस बख्तावर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साइंसी मेले जो मक़सदु शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि खे तजुर्बाती बुनियादनि ते ॼाण ॾियणु आहे। कंदकोट में बाहू खोसो वासी जो एहतजाज। खादिम हुसैन खोसो एहतजाज कंदे चयो त अब्दुल अहद खोसो के ठुल ईदगाह पाड़े में ज़हर ॾेई क़तल करे जवाबदार मोहम्मद अमीन, अजीज़ुल्ला, आकिम अली, आसिफ अली, अब्दुल जब्बार संदस मिल्कियत फबाइण चाहिनि था। पुलिस इंतज़ामिया खां क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कराइण की घुर करण ते जवाबदारनि पारां धमकायो पियो वञे। SSP जैकबाबाद ऐं SP कंदकोट खे अपील आहे त तहफ़ुज़ ॾेई जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं मटियारी में कणक ख़रीदारी मरकज़ न खुलण ख़िलाफ़ हाला जे वापारियुनि ऐं आबादगारनि जो एहतजाज। वापारी ऐं आबादगारनि हाजी अब्दुल गफ़ूर अबड़े जो, हाजी मोहम्मद असलम मेमण, सेठ गागन दास ऐं ॿियनि ख़ुराक खाते जे ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त हाला समेत मटियारी ज़िले में कणक जो फसल मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे, पर अञा ताईं ख़रीदारी मरकज़ न खुली सघिया आहिनि, जंहिं सबबि परेशान आहियूं। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।